अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। किस्त टी हमीद सिंधी। हमीद सिंधी 12 अक्टूबर 1939 ईस्वीअ में मोहम्मद इस्माइल मेमुन जे घर नवशरो फ़ैरोज़ में जनम वरितो। हिन BA ऑनर्स ऐं MA इकनॉमिक्स सिंध यूनिवर्सिटी ऐं बर्तानिया मां हायर एजुकेशनल एडमिनिस्ट्रेशन में कोर्स मुकमिल कयो। हिन पंहिंजी मुलाज़मत जी शुरूआति विलेज एड डिपार्टमेंट में पब्लिसिटी ऑफिसर जे हैसियत सां कई, जंहिंखां पोइ हू सिंध यूनिवर्सिटीअ में मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो। बाद में हू डायरेक्टर कॉलेजिस, प्रिंसिपल पब्लिक स्कूल हैदराबाद, वाइस चांसलर सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम, वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर, डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम एंड एक्सटेंशन विंग जामशोरो, चेयरमैन सिंधी ॿोलीअ जो बाइख्तियार इदारो हैदराबाद, चेयरमैन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरो रहियो, जितां जनवरी 2000 ईस्वीअ में रिटायर थियो। संदसि कहाणियुनि जे किताब सीमी खां पोइ उदास वादियूं, वीरियूं, राणा जे रजपूत में पधिरा थिया। हिन जापानी लोक कहाणियुनि जो सोनी ज़ंजीर जे उनवान सां तर्जुमो बि कयो ऐं आरी अचन शाल जे सिरे सां संदसि सचल सरमस्त ते लिखियल तहक़ीक़ी मकालनि जो किताब पिणु पधिरो थी चुको आहे। माहवार रूरियाण जो एडिटर, माहवार मारवी हफ़्तेवार मारवी ऐं लतीफ़ डाइजेस्ट जो एसोसिएट एडिटर ऐं माहवार नई ज़िंदगीअ जो सलाहकार पिणु रहियो आहे। खेसि एकेडमी ऑफ लेटर्स पारां संदसि कहाणियुनि जे किताब वीरियूं ते शाह लतीफ़ एवॉर्ड, साॻिए किताब ते सिंध अलाजी ऐं पाकिस्तान राइटर्स गिल्ड्स पारां एवॉर्ड, भिटशा सकाफ़ती मर्कज़ पारां लतीफ़ एवॉर्ड, नेशनल बुक फाउंडेशन तरफ़ां संदसि कहाणियुनि जे किताब राणा जे रजपूत ते एवॉर्ड मिली चुका आहिनि। जॾहिं त 1990 ईस्वीअ में खेसि हुकूमत पाकिस्तान जो सदारती एज़ाज़ तमग़ा इम्तियाज़ ऐं 1993 ईस्वीअ में हुकूमत पाकिस्तान जो सदारती एज़ाज़ फ़ज़ीलत पिणु मिली चुका आहिनि। कहाणी थियसि ॾोहा ॻिण ॾेह में। हमीद सिंधी। हीउ शहर बि कोई शहर हुयो, हिन शहर जी कहिड़ी ॻाल्हि कजे। मुंहिंजे ॻोठ मुंहिंजे शहर के ज़माना ॾिसी दंग कयो आहे। हाणे न उहे घिटियूं रहियूं, न उहे माग मकान रहिया, न उहे राग रंग जा रूप रहिया। गुतियल घिटियूं, चौधारी जायुनि जो जोड़ाव, लंघ बि बाज़ारियूं, न उहे बाग बुस्तान, न उहे मस्तीअ जा पैमाना, प्यारींदड़ पीरनि फ़क़ीरनि जूं दरगाहूं। माण्हू हाणे ज़मानो मकान खां बेख़बर थियो वतन, हिक ॿिए जो शेल शिकार कंदा। उन सॼे मांडराण खां बेख़बर के बुज़ुर्ग ख़ामोश आस्थाननि में पंहिंजे चौधारी दफ़न थियल माण्हुनि जी ख़बर लहंदा रहनि था। हू पिणु धरती अंदरि हूंदे बि कंहिं ॾीए ॿारींदड़ खां उहो बि पुछंदा रहंदा आहिनि त के ॿियुनि क़बरुनि ते बि ॾीआ ॿारियो था या न। उन्हनि बाज़ारियुनि ऐं महलनि मां जोड़ायल हिननि जायुनि जे पोयां लिकल सिंध जो अज़ीम शाइर शाह नसीर बि मदफ़न आहे। संदसि मक़बरो सॼो सारो किरी पियो, कंहिं न जोड़ायो। हू निटण में विल खां बेख़बर चइनि दीवारनि अंदरि पंहिंजनि सां गॾु आरामी आहे। उन चौदीवारीअ खां ॿाहिरि के सवें सुतल हुया, पर जीअरनि असुल में मोलनि जा मदफ़न ड्राहे कई गज़ ज़मीन जा पंहिंजे लाइ जीअरनि जा क़ब्रिस्तान जायुनि जे सूरत में जोड़ाया आहिनि। मां जॾहिं उन ॻोठ उन शहर में वेंदो आहियां त वस्तियूं लताड़े घिटियूं ऐं नालियूं टपी उन शाइर जे दरगाह ते वेंदो आहियां। हीअ दरगाह कॾहिं त वसियल हुई। केई रागी मध में मस्तु थी संदसि कलाम बि ॻाईंदा हुआ त लतीफ़ सचल ऐं सामीअ खे बि झुंगारींदा हुआ। अॼु उजड़ दरगाह अंदरि मकान जूं के भॻल भितियूं, के क़बरूं ऐं साईं शाह नसीर जी क़बर ऐं उन सां गॾु कुझु अज़ीज़ क़रीब साणसि कुर्ब वंडण लाइ सुतल आहिनि। मां जॾहिं बि उन दरगाह जे वॾे दरवाज़े वटि पहुचंदो हुयुसि त शाह नसीर जे पोयनि मां गादी नशीन पीर वेठल नज़र ईंदो हो। को ज़मानो त केरु न वेठो, पर जॾहिं पीरनि जे पोयनि में वेढ़ांद थी त कई खजियूं वढे लेटायूं वयूं ऐं उहे बाग उजड़जी भिट बणिया, प्लाट बणिया त पीरनि लाइ दर ते वेही नज़र न्याज़ वठणु ज़रूरी थी पियो। मूंखे यादि आहे त पीरनि मां हिकु वारिस जॾहिं अची वेठो त हिकु कुराड़ी सांवरड़ी अधड़ोट उमिरि जी माई भरिसां बीही पखो झलींदी हुयसि। कॾहिं ज़ोर ॾींदसि
कॾहिं ईंदे वेंदे ॾे वधी वेंदी, नज़र ऐं न्याज़ लाइ हथ वधी अर्ज़ु कंदसि ऐं मोटाए वठी ईंदसि ऐं हू अची साईंअ खे 2-3 रुपया ॾींदो। साईं वीचारो बि हो शरीफ़ माण्हू, ताज़ो नज़र न्याज़ लाइ ॿाहिरि निकितो हो। पहिरियां ई त इनकार कंदो, पर पोइ वठी पियो थोरा मञींदो। हिनखे ख़बर हुई त हाणे संदसि ओताक ते लड़ी वञी नज़र न्याज़ ॾियण वारा माण्हू ई मरी खपी विया। सॻे धागे में उहो ईमान न रहियो हो। हवेलीअ में बीबियुनि सॻुरियुनि में के मायूं ॿारनि बचनि लाइ दुआ फीणे धागे लाइ लड़ी वयूं त लख थियो। मिल्कियतूं बि वयूं, पर हीउ दर त न वञे। वीचारो शाह नसीर हाणे साणनि लाइ वधीक छा करे। फिटल भुगल मक़बरे, लथल दरगाह, हिननि पोयनि पसान में पियल पीरनि लाइ वॾी विथ हुई। असांजो वञणु थिए ईद बरात ते, ऐं उहा माई बि पीर साहिब खे सुबुह साण सींगारे संवारे दरगाह जे ॿाहिरां वॾे दर जे थोरो औरतां बाज़ार जे घिटीअ वटि आणे विहारींदी हुई। बाज़ार मां को लंघे ऐं नज़र पएसि त कुझु नज़र ॾिए, पर दरगाह ते वञे पंहिंजनि जे क़बरुनि ते 4 कुल पढ़णु अचनि त साईंअ वटां लंघनि, ऐं के त ॾियो वञनि, पर के शहर जा चङा मुड़ुस उन्हनि खां घुरण बि गुनाह। पीर साहिब ऐं माई ॾिसंदा रहिजी वेंदा हुया। माई वीचारी उन लाइ खेसि छॾे अंदरि दरगाह ॿुहाण लॻंदी हुई, परायनि क़बरुनि खे साफ़ रखंदी हुई। के साल थिया, पहिरियां ई मूं खेसि दरगाह जो अङण ॿुहारींदे ॾिठो। मुंहुं मथे खां ढकियल, हथ में वॾो ॿुहारो, गाह गंद पई कठो कंदी, ॼण का टाउन कमेटीअ जी भंगियाणी पई सफ़ाई करे। ईद ॾींहुं कुल ऐं दुआ पढ़ी जॾहिं सभु अज़ीज़ क़रीब निकिरंदा हुआसीं त हीअ पासो वठी बीहंदी हुई। मां ऐं भाउ खेसि ख़र्ची ॾींदा हुआसीं। हिकु लॻा चई ॾिनाई, साईंअ खे बि त ईद जी ख़र्ची करायो। असां हबकी बीही रहियासीं। हेॾो पीर, मिल्कियतुनि जो मालिक, असां खां 5-10 रुपया ख़र्ची कीअं वठंदो। पर हिकु दफ़े हिमत करे वियासीं। पीर साहिब पहिरियां ई आनाकानी कई, पोइ खिलियो ऐं हथ वठी थोरा मञाई। चहिरे ते ख़ुशी अची वियसि। उन वेले संदन हालत जी असांखे ख़बर न हुई। पोइ जॾहिं ॻोठु वेंदा हुआसीं त दरगाह वटां लंघंदे खेसि ॾिसंदा हुआसीं त ज़रूरु ॾींदा वेंदा हुआसीं। हीउ पीर वीचारो कंध हेठि करे वठंदो हुयो, पर लॻंदो हो त हू मंगतो पीरनि जे कुड़म क़बीले जो नाहे। हिकु दफ़े असां वारो चाचो हाजी इलेक्शन में बीठो त वोटनि लाइ वीरान पट थियल बाग़ लताड़े संदन ओताक ते वियासीं। हिकु भॻल ओतारे जा ओताक हुई। हीअ माई मुंहं में मिली वठी छने में वई। पीर साहिब आॾो लाह पे ॿरिया। हू बुत जो गरो मुड़ुस खट तां उथी न पियो सघे। असां वधी मिलियासींसि, ॾाढो ख़ुशि पियो थियो। चाचे खे खिली चयईं, हाजी साहिब हाणे हिते छा रखियो आहे? बुतो भाण आहे, लड़ी केर बि नथो अचे, पंहिंजा भाइर भाइटिया चए में कोन्हनि, राज भाग वियो पूरो थी। हिन ओताक ऐं हिन भरियल हवेलीअ जो हाल ॾिसो था। हाणे जेको लड़ी आयो, कंहिं चयो वरितो त वोट खोड़। साई खणी माईअ ॾांहुं निहारींदे चयईं, नूर ॾिसी नथी, मुंहिंजा सॼण आया आहिनि, को चांहि चुको त चाढ़े वठि। असां अञा आनाकानी कयूं ई कयूं त माईअ यकदमि वराणियो, साईं मूं चांहि चुल्ह ते चाढ़े छॾी आहे। ईअं सॼणनि खे वञणु थोरो ई ॾिबो। वॾी ॻाल्हि त साईं मिठल आयो आहे, असांजा वॾा भाग। मूं मुर्की चाचे ऐं भाउ ॾे निहारे चयो, हा बाबा, तुंहिंजे हथनि जी चांहि ज़रूरु पीबी, पर जल्द कर। इजो थी आणियां, चई माई छने खां निकिरी अङण में चढ़ियल चुड़ ते वञी वेठी। चाचे ऐं पीर साहिब पाण में पिए ॻाल्हायो। ओचितो मास्तर अली नवाज़, जेको असां सां वर्क ते गॾु निकितल हो, सो सिरी मुंहिंजे पासे में आयो। मिठल साईं, छा था करियो? हीअ असुल में भंगियाणी अथव, असांखे बि हिन जे हथां चांहि पीअणी पवंदी। मूं छने मां ॿाहिरि निहारियो। माई नूर चुल्ह ते वेठी हुई। बाहि जी रोशनी संदसि सांवरे चहिरे खे चमकाए छॾियो। संदसि चहिरे ते अजीब चमक हुई। मुंहिंजे लाइ त ॼण हिकु घरेतड़ी औरत चुल्ह ते वेही चांहि काढ़ी रही हुई। ईअं पीर साहिब जो आवाज़ु आयो, नूर चांहि जो छा थियो? मुंहिंजे लाइ बि कोप खयो अचिजांइ, पर मिठी चांहि जो। साईंअ खे शायदि शुगर हुई। असां सां गॾु मिठाण जो चस्को थे वरिताई। साईं ॾाढे पाॿो ऐं प्यार मां सॾु कयसि। मूं कंधु वराए उस्ताद अली नवाज़ खे आहिस्ते मुर्की चयो,
पीर ऐं सैद बि हिन जे हथ जी चांहि पीअनि था, असां उमतियुनि खे कहिड़ो एतिराज़। माई नूर झट में चांहि खणी आई, मुंहिंजे वेझो आई त मंझांसि काठियुनि जे दूंहें जो हुगाव पियायो। संदसि चहिरो दुखी ॻाढ़ो बाहि थियो पियो। मूंखे त का ॿी धप न पे आई, काठियुनि जे कढ़ियल चांहि जो मज़ो ई पंहिंजो थिए थो। चांहि सभिनी पीती। उस्ताद अली नवाज़ बि शराब शराब करे चांहि पी वियो। उथियासीं त पीर साहिब बि उथी वेठो। मूं नज़रानो रखियोमांसि त शर्माइजी वियो। बिठल साईं, इहो छा था करियो? हर दफ़े पिया ॿार चाढ़ियो। मूं शर्मीलो पीर पहिरियों दफ़ो ॾिठो। ॿाहिरि निकितासीं पिए त माई बि निकिरी आई। मूं खिली खेसि कुझु ख़र्ची ॾिनी। अॼु न साईं, अॼु तव्हां मुंहिंजा महिमान आहियो। महिमाननि खां महिमान नवाज़ीअ जो मुल्ह वठिबो आहे छा? मां संदसि ॻाल्हि ॿुधी हैरान थियुसि। भंगियाणियूं ईअं थींदियूं आहिनि? पोइ त सभु सुठियूं ई हूंदियूं। इलेक्शन वारे ॾींहुं माई नूर धोतल वॻो पाए, वारनि में तेल विझी, छिके चोटी करे आई हुई ऐं मर्दनि वारी पोलिंग ते बीठी हुई। मास्टर अली नवाज़ भड़को ॾेई आयो। बिठल साईं, हीअ माई त चाचे साईं जी वर्क पई करे। भला भंगियाणीअ जे चवण ते बि कंहिं वोट ॾिना आहिनि? किथे वोट न खणनि, ख़्यालु कयो। झगी न हण मास्तर, भंगी बि इंसान हूंदा आहिनि। तूं त हिन जे हथनि सां काढ़ियल चांहि बि पी आयो आहीं। मूं ॼण त खेसि फोड़ हयूं। हू ओकारा ॾींदो, थू थू कंदो भॼी वियो। माई नूर वांदी थी त फिरी आई। साईं, गाॾी ॾींदव त साईंअ खे वठी अचां। साईं आयो त मंडल मची विया। माई नूर पोश पोश कंदी असुल हुका ॾींदी पीर साहिब खे अंदरि वठी वई। पीर साहिब बि को सालनि खां पोइ कंहिं इलेक्शन ते आयो हो। माण्हू बि फिरी वियसि। ही शर्मीलो पीर सभिनी सां ईअं पियो मिलियो ॼण सभु माण्हू पीर हुजनि ऐं पाण उमती। बाबा बाबला, मुंहिंजा साईं, मुंहिंजी दिलि, मुंहिंजा पिरी कंदो पियो मिलेनि। साईंअ जो मुंहुं बहकी पियो। बकौल मास्टर अली नवाज़ जे त साईं जहिड़ो थी आयो आहे। इलेक्शन त चाचे खटी, पर माई नूर हुलाए छॾियो त उहा साईं पीर साहिब जी करामत हुई। संदसि सिभागा पेर हुया जन खेसि इलेक्शन खटाई हुई। मूं ऐं चाचे बि हुन जी तस्दीक कई। ख़बर उहा पई त कुझु माण्हू दुआ सॻे फीणे लाइ वरी वटसि वञण लॻा हुआ। वक़्त खे त पर लॻल आहिनि, मां वटि थोरनि मञण लाइ बि वञी न सघियुसि। कुझु वक़्त खां पोइ ॿुधुमि त साईं ॾाढो बीमार हो। मूंखेसि कुझु न कुझु मदद मोकिली। पोइ कुझु अरसो ॻोठु वञणु न थियो। नेठि हिक ईद ते ॻोठु वियुसि। दरगाह जे दरवाज़े वटि केर बि कोन हो। साईं पीर साहिब बि कोन हो। माई नूर खे बि क़ब्रिस्तान में ॿुहारी ॾींदे न ॾिठुमि। मिटनि माइटनि दोस्तनि जे क़बरुनि ते कुल पढ़ी। शाह नसीर जी ज़ुबून हाल मक़बरे में दाख़िल थियुसि त हिन जी क़बर ते बीही के कुल पढ़ां, के मायूं कुंड पासे खां वेठियूं हुयूं। मां जीअं ई दुआ घुरी वांदो थियुसि त हिकु झूंगार ॿुधमि। लीला लुछ मए तिरो उथी अंगण सोर, उभो ॾाढो घोर पाण सुधो पिरीअ तां। मूं कंध लाड़े ॾिठो। हिकु हॾाऊं पिंजरो, अखियुनि ते ऐनक। उहा हिकु माई हुई जंहिं हथड़ा झले पे दुआ घुरी। तांका वाई वार दिलासे जी दासड़ा, तूं मुंहिंजो वलहो आऊं तो में तमादार, ढके ढोल गुज़ार लॼ मुंहिंजी लोक में। मां जीअं वापसि पे वरियुसि त संदसि पासे खां लंघियुसि। साईं मिठल आहीं? मूंखे गौर सां ॾिठो। माई नूर हुई, ॾाढी ॾुतड़ियल हाल में हुई। मां खेसि सुञाणे न सघियो हुउसि। माई नूर आहीं छा? हीअ कहिड़ा हाल थिया अथई? मां बि न वेही रहियुसि। साईं कहिड़ा हाल थो पुछी? साईं बसि हाणे मोकिलाइण ते आहे। ॾाढियूं ॾुखियूं बीमारियूं काटियूं अथई। पोरिया करे पिन सिन करे संदसि इलाज करायुमि, पर वरियो की बि की न। तूं बि त के वरिय न लड़े। ॾाढा पुछड़ा हाल थिया आहिनि। सभु मिट माइट मुंहुं मोड़े विया। शहर जी त ख़बर अथई, को पुरसाने हाल कोन्हे। माण्हुनि भाण त विकिया, पर हाणे क़ब्रिस्तान ते बि आहिनि कब्ज़ा। साईंअ जी त ख़बर अथव, हुज़ूर शर्म माण्हू घुरण बि गुनाह सम्झे, कहिड़े पासे वञो। संदसि हवेलीअ वारा बि सूरनि में आहिनि। आयो आहीं त का अहिड़ी इमदाद कर जो के ॾींहं त लंघण खां बचूं। मां माठ में अची वियो हुयुसि।
हीअ उजड़ दयार चौधारी मड़ई मड़ शाह नसीर बेवस संदसि ख़ानदान रुलियल ऐं ॾुतड़ियल हीअ फ़क़ीरियाणी पई उन्हनि लाइ ख़ैरु घुरे। मूं खीसे मां हथु विझी जेकी बि हो कढी खेसि ॾिनो। माई नूर, साईंअ खां तबियत पुछजांइ, मूंखां जेकी पुॼंदो उहो मोकिलींदोमांसि, चइजांसि दिलि न लाहे, मां पुछण बि ईंदोसांसि। माई नूर जे मुंहं ते चमक अची वई। जेका घड़ी अॻु उजड़ी पई हुई झुकी खणी मुंहिंजे पेरनि ते हथ रखियईं। मूंखेसि हेठां खणी मथे बीहारियो। ईअं न कर माई नूर, तो में वॾी मणिया आहे, वॾी नूर वारी आहीं। भला तो जो सवेल शाह साईंअ खे पे ॻातो सो बि सुर लीला चनेसर मां तूं ॻाईंदी बि आहीं। साईं, मुंहिंजी माउ हिन दरगाह ते रते देरे खां अची ॻाईंदी हुई। झूनी थी त हिते ई ॿुहारीदार बणी, मूंखे बि रते देरे मां आणे हिते विहारियईं। तॾहिं दरगाह वसियल हुई। छा त मेला हुया, छा त मणियादार माण्हू हुया, रंग लॻा पिया हूंदा हुया। किथां किथां जा ॻाइणा अची साईंअ जो सलाम भरींदा हुया। मां बि उतां पिरायो ऐं ॻाइणु लॻियसि। भाउ सां गॾु साईं शाह नसीर जा हीअ अङण ॿुहारणु लॻियसि। असीं हिन दरगाह जा ॿुहारीदार आहियूं। मिठल साईं, जग भले भंगी चवे, कहिड़ी ख़बर केरु कहिड़ो ऐं केतिरो गंदु ॿुहारे थो। साईं, खणी जो सीने लातो त सम्झां थी त मां अंदरां कारी ॿाहिरां कारी सॼी अछी उजरी थी पई आहियां। भले ॿिया मूं ते गंद उछलाइनि बाबला, कंहिं पंहिंजा गंद या ऐब सवाब ॾिठा आहिनि। मां त पंहिंजे चनेसर जी लीला आहियां। जग जहान छा बि चवे, हू त मुंहिंजो ढक आहे, शाल हमेशह रहे। दुआ कजो धणी कंहिं बि ॾुहाग खां पनाह में रखे। ॻाल्हियूं ॿुधी हैरान थी वियुसि। मां आहिस्ते आहिस्ते उथियुसि, विख विख में ॾेई मक़बरे खां निकितुसि थे त चयाईं, मिठल साईं, मुंहिंजे साईंअ लाइ दुआ कजांइ। मुंहिंजो हिन खां सवाइ को बि कोन्हे। अखियुनि मां नीर वही आयसि। लुड़कनि जो काथो न हो, मुंहिंजे अखियुनि में पाणी भरिजी आयो। पोइ ॾाढी वढींदड़ सुर में शाह ॻाताईं, मकर ढोल ढिलो नातो निमाणीअ सी, कोन्हे कमीणीअ जो पखर, कोन्हे कमीणीअ जो बगर तो बिलो, तुंहिंजो नाम भलो वठियो वेठी आहियां। मुंहिंजे आॾो लीला वांगुरु पे लीला आहीं। हीअ अजीब लीला हुई। न वटसि मणियुनि वारो मोह हो, न हिन चनेसर खे विकियो हो। मूंखे ईअं लॻो त हीअ हिन ज़माने जी उहा लीला आहे जंहिं पंहिंजा सभु मणिया पंहिंजे चनेसर तां घोरे पूरे फिटा कया आहिनि ऐं जगनि जा जग लताड़े पंहिंजो पिरी पातो आहे। अॼु उनखे वरी विञाइणु नथी चाहे। मां दरगाह जे वॾे दरवाज़े खां निकितुसि पे त गुलण बाग़ाई सहकंदो आयो। साणसि गॾु पीर साहिब जो नींगर पियो। मां अॻिते वधियुसि त मूंखे अॻिते वधण खां रोकींदे चयाईं, साईं बीहो त सही, ॻाल्हि त ॿुधो। ख़ैरु त आहे? ख़ैरु किथे साईं? पीर साहिबु गुज़ारे वियो। हाणे माई नूर खे ॿुधाइणो आहे। कीअं ॿुधायूंसि? तव्हां का मदद कयो, उहा अॻे ई बेहाल आहे। मूं नींगर ॾांहुं ॾिठो। हा साईं, अव्हां नूर खे ॿुधायो ऐं वठी हलोसि। मां छिरकी वियुसि। हे पीर जो सैयद नीगर हिकु जग मशहूरु भंगियाणीअ खे अमा पियो छॾे। माई नूर, वाह तुंहिंजी वफ़ा। उहो सुॾकनि में हो, अखियूं रोअण करे ॻाढ़ियूं थियो पियूं हुयसि। मूं पोइते निहारियो। माई नूर मक़बरे जे दरवाज़े वटि झोली झलियो पुठेरी बीठी हुई। मूंखे ईअं लॻो त लीला हिकु दफ़ो वरी ॾुहाग बणिजी वई आहे। संदसि चनेसर खेसि जीअरे बिना ॾुहागी ॾेई मारे हलियो वियो आहे। मूं में हिमत न हुई। मूं नीगर जे मथे ते हथु रखियो ऐं चुपचाप अॻिते वधी वियुसि। पुठिते वर करे निहारियुमि, हू ॿई अञा उते बीठा हुया। माई नूर बि उते ई बीठी हुई। माई नूर त दुआ घुरी हुई त धणी खेसि ॾुहाग खां पनाह में रखे, पर ॾुहाग खेसि ॾंभियो बीठो हो। उहा ईअं पिंड पाण थियो बीठी हुई जीअं जगनि खां जग जहान ॾंभे बीहारे छॾियो हुउसि। मूं बेअख्तियार भुणकियो। ढोले ढेले आस थियसि ॾुहागण ॾेह में।